मेहड़ ऐं दादू में पुलिस जूं कार्रवाइयूं। मंशियात सप्लाई कंदड़ पीउ ऐं धीअ समेत हिकु आदि ॾोहारी वॾी मिक़दार मंशियात समेत गिरफ़्तार। मेहड़ में राधण रोड लॻ ग्रिड स्टेशन वटि SHO मेहड़ तुफ़ैल अहमद भुट्टो पुलिस स्टाफ सां ॻुझी इतला ते कार्रवाई करे कोटड़ी वासी मंशियात फरोश समीना उर्फ़ किरण कमांडो ऐं संदसि पीउ अयूब अंसारी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार मटा 2 किलो खां वधीक चढ़ कयो वियो आहे, जिते गिरफ़्तार औरत ऐं संदसि पीउ जो रिकॉर्ड चेक करण खां पोइ जवाबदार जो मुख़्तलिफ़ ॾोहनि जे केतिरनि ई केसनि में मुलविस हुजण जो इंकशाफ पिणु थियो आहे। जवाबदारनि समीना उर्फ़ किरण कमांडो ऐं संदसि वालिद अयूब अंसारी ज़िले जामशोर जा मशहूर मंशियात फरोश ऐं ॾोहारी आहिनि। संदनि ख़िलाफ़ ज़िले जामशोर जे थाणनि ते मंशियात फरोशी ऐं दहशतगर्दी वारे कलमनि समेत ॿियनि ॾोहनि जा केस दाख़िल आहिनि। पुलिस खे 9 केसनि जो रिकॉर्ड पिणु हासिल थी चुको आहे। ॿिए पासे दादू में SHO ए सेक्शन आगा शमशाद अली पठान जी अॻवानी में ए सेक्शन पुलिस कार्रवाई करे आदि ॾोहारी नेमतुल्ला ख़ुश्क खे मंशियात समेत गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां 520 ग्राम चर्स हथ कयो वियो आहे। जवाबदार ख़िलाफ़ नार्कोटिक्स सब्सटेंस एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। जिड़त जवाबदार आदि ॾोहारी आहे, जंहिं ख़िलाफ़ ज़िले मुख़्तलिफ़ थाणनि जे मंशियात फरोशी चोरी फुर ऐं ॿियनि ॾोहनि में 15 खां वधीक केस पिणु दाख़िल थियल आहिनि।